नाज़रीन, धंगाणो बोज़दार में रमज़ान शरीफ जो महीनो ईंदे ई महांगाई चोट चढ़ी वई, जे सबब गरीब तबको सख्त परेशान है। उन हवाले से ॾिसूं महबूब हुसैन बोज़दार जी ही रिपोर्ट। असां धंगाणो बाज़ार में बीठा आहियूं, जिते रमज़ान शरीफ जो महीनो ईंदे ई महांगाई जो जिन बोतल खां ॿाहिरि निकिरी आयो आहे। अचो त शहरनि ऐं दुकानदारनि खां पुछूं त इन जे बारे में छा था चवनि। तव्हां ॿुधायूं था त हींअर तमामु घणी महांगाई थी वई आहे। बकरम जेको पहिरीं असांखे मिलंदो 250 रुपया मीटर, हींअर तक़रीबन 320 रुपया मीटर मिले पियो। ढेरी जेका 10 रुपया मिलंदी, हींअर 12 रुपया। तक़रीबन हर शइ चढ़ी वई आहे। कुझु सस्ताई कई वञे त जीअं जेको ग़रीब माण्हू कपिड़ा वठी बि सघे त सिलाई बि भरे सघे। ज़ाहिरी असांखे हर शइ महांगी मिलंदी त असां सिलाई वधाईंदासीं। महंगाई आप देख रहे हो कि रमज़ान आता है, सारी चीज़ें डबल हो जाती हैं, हर चीज़ का रेट डबल हो जाता है। बाहर मुल्क में जाओ, काफरों का मुल्क है, जब रमज़ान आते हैं वो कहते हैं कि भाई ये मुसलमान है, इनको चीज़ हाफ दो। मकसद है जो भी चीज़ें हैं वो इनके लिए सस्ती करो, ताकि इनका ये मकसद है कि जो एक महीने का पीरियड है ये सही गुजर जाए। पर हमारा मुसलमानों का मुल्क है, यहाँ पे हर चीज़ें डबल हो जाती हैं। कितनी महंगाई हो गई है, फ्रूट तुम देख लो, हर चीज़। गवर्नमेंट एक लिस्ट निकालती है कि भाई चीज़ 100 रुपये किलो, तो लोग 200 रुपये किलो बेचते हैं यहाँ पर। गरीब माण्हू अचे तो रेडियो तो करे बस सस्तो ॾियो, लिस्ट में नहीं करियो, लिस्ट में लिखूं था हे कोन तो माल छा करियो। मथा रेट उन्हनि जा बीणा रेट आहिनि। रमज़ान शरीफ में जा शइ लहंदी लथी तो कोन कि गरीब गुरब जेको 200-300 कमाणा वो चारो मुर्गी कोन खाई सघे, पटाटनि ते ऐं दाल बि कोन खाई सघे, न को माना पूरो अटो वठी कोन सघे। 500 रुपया तारीख़ मां छा थो थिए, कंहिंजी 300 रुपया तारीख़ आहे, कंहिंजी 500 रुपया। न को कुझु खाई थो सघे, न को कुझु पी थो सघे। गोश्त को माण्हू ॾिसियो वञनि, प्लेटूं लॻी पियूं आहिनि बाबा, ही 400 450 रुपया किलो लॻो पियो आहे। केरु खाइण लाइ तयारु कोन्हे, छाजे करे गरीब हींअर 500 या 200 कमाए थो, जेको खाए पूरो पेट कोन। जेका शइ रमज़ान खां पहिरीं फ्रूट खे तव्हां रुगो ॾिसो 30 रुपया किलो ई, 35 रुपया किलो ई अॼु आहे, उहा बि 100 रुपये जा ॻाल्हियूं पई करे। चौथे 5 रोज़े ताईं डबल थी वई, 8 10 रोज़े ते उहे वञी चवण ते उहा क़ीमत चढ़ी वई। दाल ॾिसो, दाल जी क़ीमत किथे पुॼी आहे, या बटाटा ॾिसो, बटाटा किथे पुॼी विया आहिनि। टमाटे जो रेट लॻो सस्तो आहे, वो तरियो खाईंदा आहियूं, पर वो बि गे महांगो आहे, किथां कयूं। हुकूमत माशाल्लाह नओं पाकिस्तान त ठहियो आहे, पुराणे पाकिस्तान खे तबाह करे छॾियो अथनि। ऐं माशाल्लाह छा कयूं, असांजी अपील आहे इमरान ख़ान खां, महांगाई में कुझु हिसाब घटि कयो वञे। महबूब हुसैन बोज़दार, रिपोर्टर, मेहरान टीवी, धंगाणो बोज़दार।